मैडम हिकिड़े चक्कर छा थियो, असांजे ॻोठ में चोर आयो, पोइ असां उनखे पकतोसीं। हाँ त पोइ तव्हां उन्हनि खे माना पुलिस जे हवाले कयो हूंदो। न मैडम, पुलिस जे हवाले न कयोसींसि। मुजरी त बाञा असांखे बि मारे, छो त असां चोर खे धक आयासीं। चोर ते निकाबिल हुयो, पोइ मुजेरी तव्हांखे छो धक आया? ख़बर अथई मैडम, मुजरी असांखे छा पियो चवे? मुजरी असांखे चवे पियो त हिनखे तव्हां छो मारियो, हिन जा बि त बच्चा हूंदा। पोइ मुजरी असांखे चयो तव्हां सभु वञो, पंहिंजे पंहिंजे घरां अन्न खणी अचो, अटो खणी अचो, पैसा खणी अचो। पोइ सभु विया घर, ऐं को अन्न खणी आयो, को पैसा खणी आयो। पोइ सभु अची चोर खे ॾिनासीं मैडम। पोइ छा तव्हां ईअं कयो? ख़बर अथई मैडम छा थियो? पोइ असां उनखे सामान जी भरी पती ॾिनीसीं। अच्छा, पोइ हुन छा थियो? पोइ असां सभु ॻोठ वारा ख़ुशि थियासीं। पोइ असां ख़ुशियुनि में ख़बर अथई छा पिया कयूं? पोइ असां ख़ुशियुनि में नी वचूं पिया, इंसाफ़ नचूं पिया। ऐं पोइ चोर वीचारो ॾाढो ख़ुशि पियो थिए, मुजरी बि ख़ुशि पियो थिए मैडम, ऐं ॻोठ जा सभु माण्हू ख़ुशि पिया थियनि, ऐं अधो खड़पील बि ख़ुशि पियो थिए। सोट जो ईअं नौकरनि सां खिली मिलण ऐं ॻाल्हाए मूंखे सुठो कोन थो लॻे। कयां त छा कयां, हिनखे कीअं सम्झायां? सोट ही ॾिस, मोर वारा कीड़ा न सादा आहिनि। अहमद तूं ॿुधो त हिननि चोर खे पकतो, वरी हुनखे सामान ॾेई मानी खाराए वरी घर रवानो करे छॾियऊं। केॾा न सादा माण्हू आहिनि। हा सोट, उन वक़्तु मां बि उते मौजूदु हुयुसि। जेकॾहिं असांजे हिते शहर में के चोर खे पकड़ंदा न, उनखे पाण में मारना ऐं पुलिस खे बि कोटाईंदा। हिन सामान ई छॾे ॾिनो। हैदर, पुलिस हरकत में अची वई आहे। असां घणा ॾींहं छोकिरीअ खे लिकाए कोन सघंदासीं। मां त तोखे चवां थो, छोकिरीअ मां हथ कढ। नालो त केॾो भलो अथई, दिलबर बि दिलेर बि, बाक़ी आई काठ ॾिनो। हैदर, डिॼणु घुरिजे। जेकॾहिं पुलिस खे ख़बर पइजी वई त असां नाहक मरी वेंदासीं ऐं सज़ा लॻी वेंदी। सम्झी छो थो तूं? असां मुजरिम त न आहियूं जो पुलिस जो सिधो शक असां ते पवंदो। हैदर ॾिस, पुलिस खे सभु ख़बर पइजी वई आहे त होटल तां असां छोकिरीअ खे गुम कयो आहे। तॾहिं त होटल ते छापो हणी बेरे खे खणी विया आहिनि। जेकॾहिं बेरे खे खणी विया आहिनि त छा थी पियो? हैदर, कुझु त सोच। उन राति छोकिरीअ खे असां मानी खाराए पोइ वठी निकिता आहियूं। गाॾी में वेहारण खां पोइ छा इहो सभु कुझु बेरे न ॾिठो हूंदो? उन राति होटल ते अलाए केतिरा माण्हू हुया, छा बेरे जो सभिनी ॾे ख़्यालु हुयो? हैदर, जिथे ख़ासि थींदो आहे न, उते हर माण्हू जो ख़्यालु जल्दी वेंदो आहे। तुंहिंजे चवण जो मक़सदु राति असां वटि छोकिरी आई, इहो ख़ासि हुयो, है न? हा, आई हुई। हैदर, अलाए केतिरियूं फ़क़ीरानियूं ख़ैरात वठणु ईंदियूं आहिनि, पोइ उहे सभु ख़ासि हूंदियूं आहिनि। तूं को बि वहम न कर, असांखे कुझु बि न थियो न ई मां छोकिरी खे आज़ादु करण वारो आहियां। उन मथां मुंहिंजी दिलि अची वई आहे, हिन सां शादी कंदुसि, पर उनखे आज़ादु कोन कंदुसि। काका, सुबुह असांखे बि शहर वठी वञो। भाई, हिननि खे कंहिं ॿुधायो त असां शहर था वञूं? न, मूं त नाहे ॿुधायो हिननि खे। काका, असांखे ख़बर पइजी वई आहे। पुट, पंधु ॾाढो ॾुखियो आहे। उतां असां पाण ई सूरनि सां था टपऊं। पुट, पोइ तव्हांखे गॾु कीअं वठी हलूं? पंध जी असांखे परवाह न आहे काका, असां ॿई तव्हांजे अॻियां दौड़ंदियूं हलंदीसीं। ही पंधु घरनि जे ड्रोड़ जहिड़ो न आहे जो तव्हां दौड़ंदियूं वेंदव। वारीअ जो पंधु, वारीअ जो माण्हू गोॾे ताईं अंदरि हलियो थो वञे। काका, पोइ बि असांखे परवाह न आहे। इहा बि ॻाल्हि तव्हांजी सही आहे पुट, पर ॻाल्हि ॿुधो, असां शहर को घुमण कोन था वञूं। ख़बर आहे, नाज़ा खे ॻोल्हण वञूं पिया। असीं बि हिन कम में तव्हांजी मदद कराईंदीसीं। नाज़ा जी जाइ ते न तव्हां गुम थी वञो, पोइ असां नाज़ा खे ॻोल्हियूं या तव्हांखे? काका, असीं गुम कोन थींदियूंसीं, तव्हांखे गुम करे ईंदियूंसीं। पुट, इहा मूंखे ख़बर आहे त तव्हां वॾियूं होशियार हो, पर हिन चकर न।
ॿिए चकर जॾहिं मां वेंदुसि न पोइ तव्हांखे वठी हलंदुसि। ॿिए चकर जो वाइदो करी थो काका? हा पर मता वाइदो कयो अथई, पोइ त इहे छोकिरियूं पचरे ने छॾी अथई। काकी तूं त माठ कर। पुट ॻाल्हि ॿुधो, जॾहिं ॿिए दफ़े मां शहर वेंदुसि न त पोइ तव्हांखे बि वठी हलंदुसि। छॾे कहिड़े न असां मुसीबतुनि मां पिया था गुज़रूं, हे पुट वरी रुमाल खे लॻो पियो। मां वञी सुबुह जो जांच कया, पुलिस वारनि को त असांजी मालिकी कनि था या न। पोइ मां भला बस करे वे। अब्बा वञी ॾिसोसि, जे कोशिश करे थी त ठीकु, न त वञी साहब खे वरी मेड़ मिंथ कयो। काकी ॻाल्हि ॿुध, रोज़ रोज़ हिन साहब खे बि इलाज मिंथूं कोन कंदासीं, बाक़ी पुलिस ॾे वेंदासीं। अमां जे करे पुलिस कोशिश करे न सची दिलि सां त अदी नाज़ा खे ॻोल्हे लाहींदी। हिननि जी इहा नौकरी आहे त पोइ हू कोशिश ज़रूर कंदा। अब्बा अमावा ये जेके पुलिस वारा थी न वॾा सियाणा अथई, ये जेके पैसे वारा आहिनि न उन जे लाइ कोशिश कंदा अथई। हाणे असां ग़रीबनि खे त खंगनि ई कोन था। अमावा ये जेको मोर वारो साहिब थी न इहो बा वॾो अमीर थी, वॾो पैसे वारो अथई, इनखे ईअं घटि न सम्झिजाए। उहो त वॾो पैसे वारो आहे पाडा, हीअ असां ग़रीबनि जी लज, ग़रीबनि जी इज़त अगवा थी आहे। जेकॾहिं कंहिं अमीर जी धी अगवा थिए न त पूरनि ज़िलनि जी पुलिस हुन जी ॻोल्हा में हुजे, हू पंहिंजो फर्ज़ बि पूरो कनि, पर असांजो एॾो लाचार कोन्हे न जो वठ वठा कंदा। कुझु न कुझु ज़ोर लाईंदा, छो जो मोर जे साहब वॾो ज़ोर लाथो आहे। अब्बा ख़ुदा कंदो त जल्द खां जल्द असांजी मदद कंदा ऐं असांजी न्याणी खे ॻोल्हे फोले आज़ाद करे वठी ईंदा। बाबा तूं काका मुजेरी खे चओ न त असांखे शहर गॾु वरितियूं हले। तव्हां चरियूं थियूं हो छा? मुजरी तव्हांखे शहर ॾे कीअं वठी वेंदो? अम्मा मुजेरी पंहिंजे कम सां शहर पियो वञे न। ख़बर आहे काकी त कहिड़ी परेशानी अथनि, नाज़ा खे ॻोल्हण वञनि था न। उहो वेचारो अॻु ई उन कम लाइ परेशान आहे, पोइ तव्हांखे कीअं वठी वेंदो? असां बि पंहिंजी सहेली लाइ परेशान आहियूं, तॾहिं त शहर ॾांहुं वञूं थियूं। पंहिंजी सहेली जे लाइ परेशान आहियो त अमां उनखे तव्हां दुआ कयो ख़ैर सां घर मोटी अचे। कुझु दुआ कंदियूंसीं, कुझु ॻोल्हींदीसीं बाबा। पहिरियों ई वञो पंहिंजी साहेड़ी जे घर बत्ती ॿारे अचो, सफ़ाई ऊंधाई लॻी पई आहे। अचु वधाई, हीअ असांजो चवणु कोन कंदा, असांखे ई कुझु करिणो पवंदो। काकी हिन छोरी जो ख़्यालु रखजांइ, किथे ही न अकेली शहर निकिरी वञे। ओ सजण साईं मिठा माण्हू, ओ ग़रीबनि जी तोखे भारत, ॾिसी तोखे जीअनि जेके ओ प्रीतनि जी तोखे भारत। पुछो साहब, छा था पुछणु चाहियो? छोकिरी अगवा थी वई आहे, उन जे बारे में तव्हांखे का ख़बर आहे? न साहब, कसम सां असांखे का ख़बर न आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे छॾियां थो, वञी जांच कयो, काथे बि ख़बर पए या किथों मालूमात थिएव त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। जी साहब, असां हींअर बि जांच कयूं था, थोरो बि असांखे शक पियो न असां अची तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी साहब, असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। रोज़ शाम जो तव्हांखे थाणे ते सही करणी आहे, जेकॾहिं न आयव त थाणे ते उबता टंगियल हूंदो, उबता। हाज़ुर साहब,
असां ईंदासीं ऐं तव्हांखे जांच बि करे ॾींदासीं। काकी छा काका मुंहिंजी शहर लाइ निकिरी वियो या अञा हिते आहे? अमड़ हू त असुर वेले ई शहर निकिरी वियो आहे। छा निकिरी वियो काकी? हा अमड़ काकी असांखे वठी त कोन वञे हा, पर का सुखड़ी त ॾियूंसि हा। सुखड़ी? कहिड़ी सुखड़ी? काकी कुझु सामान हुयो जो आधा गूंगे ऐं मामे वसाए लाइ मां मोकिलिया हा। मां बि सुखड़ी मोकिलियांसि हा न। ऐं अमड़ जेकॾहिं तव्हांखे सुखड़ियूं मोकिलणियूं हुयूं त तव्हां राति जो अचो हा न। हाणे सुखड़ियूं हाणे किथां थींदो? असांखे कहिड़ी ख़बर त काका मुंहिंजी असांजे ख़ौफ़ मां अधु राति जो उथी हलियो वेंदो। ऐं अमड़ तव्हांजे ख़ौफ़ खां नाहे वियो, पर ॾिसी थी न पंध केॾो अड़ांगो आहे। इन लाइ असुर वेले निकिरी वियो त जीअं थधि में वारीअ जो पंधु करे सघां। काकी ॿियो मुजेरी सां गॾु केरु वियो आहे? ऐं हा इहो खड़पील बि त चवे पियो त मां बि शहर वेंदुसि। पोइ अलाए वियो अलाए न। काकी छा काको खड़पील मोर खे वठण वियो आहे? अलाए अमड़ चवे त पियो त मोर खे वठियो ईंदुसि जीअं हू ॻोठ मां चकर लॻाए वञे। छोरी मोर जो आसरो करणु हाणे छॾे ॾे, हाणे मडम हुनखे शहर मां कोन छॾींदी। हा अमड़ चवनि पिया त शहर वारी जेका मडम आहे न उनजो मोर मथां दिलि अची वियो आहे। काकी मोर मथां नज़र विझंदी त तारा कढी छॾींदीमांसि। वठी आहे मोर ते फिदा थियण। वञ अमड़ वञ वञ पंहिंजी साहेड़ीअ खे संभाल करे न इहा बि नाज़ा जियां बरमो। उथ अमड़ वञ। काकी उनमें का शक बि न समझजाए, इहा उॾामण लाइ तयार अथई। तव्हां शहर में वञी हर शकी माण्हू जे मथां नज़र रखो। मां ऐं वसायो हुनखे ॻोल्हण वञूं था। ॾिसो त पुलिस कोशिश करे थी या असां ॻोल्हा। हाणे गूंगो बि सूबेदार सां ॻाल्हाईंदो जेके असां ई कोन था सम्झूं। इहा तुंहिंजी केरु सम्झंदो? नरद पत मथे में, हिन मथे में बत नरद। गूंगा मूं लाइ त वॾो शींहुं आई अथई, इनखे निड़ी में हथ विझ न त पोइ तुंहिंजी ख़बर पए। ही मुजेरी जो पुटु आहे, हिन सां थोरी कुझु थो। हाणे तव्हां वञो, असां शहर लाइ निकिरूं था। मज़ाक छॾियो, हर जाइ ते वञी नाज़ा बि ॿोलियो। अब्बा असां त हिते सुखनि लाइ आया हुआसीं, असांखे कहिड़ी ख़बर त हिते अची वेल में पइजी वेंदासीं। असांखे त सूरत में अधी नाज़ा विधो न त असांजो गुज़र सही बि थिए। मां इहा ॻाल्हि थो सोचां त गुज़र त थी वेंदो, पर वक़्तु रुगो इज़त जो गुज़रे। बुख ते वक़्तु गुज़री वेंदो, पर जेकॾहिं इज़त न रही न त सॼी ज़िंदगी शर्म में कंद झुकियल हूंदो। हा भाउ तूं सच थो चई, असांजा कंद शर्म खां झुकी विया आहिनि। हाणे त ॻोठ हलण जहिड़ा बि न आहियूं रहिया। अलाह कंदो त अधी मिली वेंदी, पोइ कंदु खणी ॻोठ हलिया हलंदासीं। वाह हाणे कहिड़ो कंद खणी हलंदासीं छोकिरी जे वापसि अचण ते? हज़ारे सवाल हूंदा, कहिड़े सवाल खे मुंहुं ॾींदासीं ॻोठ में? उन्हनि सवालनि खे न मुंहुं ॾेई वेंदासीं। बसि रुगो हाणे दुआ कर त अधी मिले। बाक़ी आचर में वॾी आहिनि, तुंहिंजी मंगणी आहे, तो अञा का बि तयारी न आहे कई। यार जेतिरा पैसा हुया न ओतिरी तयारी करे छॾी आयुमि। शादी खां पोइ मां सफ़ा अॾिजी वेंदुसि ऐं पैसनि सां रांदि कंदुसि रांदि। ऐं जंहिंखे बि ख़बर पवंदी न त मुंहिंजी शादी सेठ इक़बाल जी धीउ सां थी आहे त सभई दोस्त मूंखे उधारा पैसा ज़रूरु ॾींदा। तव्हांखे चई उधारा पैसा छो थो वठी? मां उधारा पैसा खणी 2 साल शादी न कंदुसि। जेकॾहिं तकड़ी शादी कंदुसि न त सभिनी जो कर्ज़ी थी वेंदुसि। हाणे तूं मूंखे ॿुधा त उन सभिनी माण्हुनि खे मां मुंहुं कीअं ॾींदुसि? जंहिंखां बि पैसा खणी हुनखे सिधो चई ॾे, शादी खां पोइ मां तव्हांखे पैसा वापसि कंदुसि। इन बारे में बि सोचूं था त कंहिंखे सॾु ॾिजे, सम्झी न? हा कज़ी खड़पील मोर खे वठण वियो आहे या ॿियो बि को कमु अथसि? न काकी, मोर त कम सां आहे, उनखे वठी कोन ईंदो, उन सां सिर्फ़ु मिली ईंदो। हीअ मां पंध जेकर वेझो हुजे हा न त असां बि ख़ैरी सां मिली अचूं हा ऐं दुख सूर सॾे अचूं था। काकी
इहा मयार लाहिण जे लाइ त खड़पील वियो आहे। त हो त बि तकिड़ो आहे, इन तकड़ जे करे अलाए केतिरा धक खाधा अथसि, पोइ बि अञा मोड़े त कोन थो, न ई वरी माठ करे हिकु जॻह ते वेहे थो। खेर सां छोकिरी मिली वञे न ई वापसि मोटी अचनि। ॿीहर ज़िंदगी भर जे लाइ तोबा कई अथनि शहर वञण लाइ। एॾी धक खाइण खां पोइ बि छा शहर बि था? असां कुझु गिफ़्तयारियूं कयूं आहिनि ऐं पुछा बि हले पई। ऐं हा, तव्हांजो हमरा आयो रंजन ऐं उन कुझु ठगनि खे ॾिठो, चयईं पिए त इन्हनि मूंसां मसइलो कयो। जी जी साहब, रांझन चए पियो इन्हनि ठगनि खे मां सुञाणा, इहे ई आहिनि। छा उन्हनि छोकिरी खे अगवा कयो आहे? शायदि इन्हनि छोकिरी खे अगवा न कयो आहे। रांझन चए पियो त इन्हनि मूंखे नशो ॾेई ऐं मूंखां पैसा फुरिया हुयनि। उन्हनि जो इहो ई कमु आहे, अहिड़ा खोड़ केस आया आहिनि। साहब, रांझन ग़रीब आहे, छा इहे पैसा उनखे वापसि मिली सघनि था? इहो कॾहिं जो वाक़ियो थियो आहे? महीनो या ॾेढ थी वियो अथनि। महीने ॿिनि वारा खाधल पैसा छा वापसि कंदा? बाक़ी हा, छोकिरीअ जे अगवा में इन्हनि खे वठी आया आहियूं, जांच कंदासीं। ही त नंढड़ी चौकी आहे, हिननि खे राति खणी हली थाणे ते सटको ॾींदासीं। ठीकु आहे साहब, इन्हनि खे न छॾिजो साहब, इन्हनि खे बिल्कुलु न छॾिजो। फ़िलहाल त इहे हथीका आहिनि, को ॾस न ॾींदा न, ओसी ताईं कोन छॾींदोमान। असांखे असांजी न्याणी घुरिजे साहब, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा परेशान आहिनि, वेचारा रोज़ पिया था रोइनि। असां पूरी कोशिशि कयूं था, ख़ुदा कंदो त तव्हांखे तव्हांजी छोकिरी मिली वेंदी। जीअं न ख़बर पई छोकिरी जी, छोकिरीअ खे पंहिंजे माउ पीउ जे हवाले कंदासीं। अचो, तव्हां हिते वेठो हो, पाणी भरण कोन हलंदो हुया? असां शाम जो भरण लाइ वेंदियूंसीं। पोइ भला मां पाणी भरे अचां? इहो अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा। कहिड़ी? तोखे शहर ॾिठल आहे? हा। घणा चकर शहर वियो आहीं? खोड़ चकर शहर वियो आहियां। पोइ तूं असांखे शहर वठी हलंदे? हा, वठी हलंदुसि। कॾहिं वठी हलंदे? जॾहिं बि तव्हां चओ। तूं वञ, पाणी भरे अच, असां पाण में सलाह कयूं, पोइ तोखे ॿुधाईंदी। हा, तव्हां सलाह पाण में करे वठो, एसी ताईं मां पाणी भरे अचां। राणी, तूं चरी त नाहीं थी वई? हिन सां शहर हलण लाइ असां किथे इजाज़त मिलंदी? लाज़मी न आहे त असां इजाज़त वठूं। न, बग़ैर इजाज़त जे मां न हलंदसि। छा तोखे नाज़ा सां न आहे मिलणो? उनखे न आहे ॻोल्हणो? राणी, उहो त आहे, पर वर छॾ, अॼु आयो न सोच। अगरि ही वठी तो हले त सुभाणे पाणी भरण जे बहाने निकिरी वेंदियूंसीं, दिला कुओ ते रखे शहर हली वेंदियूंसीं। छा छोकिरीअ खे असगर ऐं दिल पर अगवा कयो आहे? हा साहब, असांखे छोकिरी जो ॾस मिली वियो आहे, हलो त छोकिरी खे आज़ादु करायूं। वारो कयो साहब, उनखे गिरफ़्तार कयो। हा साहब, मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो आहे, उन राति हू छोकिरीअ खे पंहिंजी कार में अगवा करे खणी विया। साहब, इहो सच आहे, असांखे असांजे होटल खां ख़बर पइजी वई आहे। मां उन्हनि खे अॼु ई गिरफ़्तार करे छोकिरीअ खे पंहिंजे मालिकनि हवाले कंदुसि। हा साहब, हलो त मां तव्हांखे उहा जॻह थो ॾिसां जिते हू छोकिरीअ खे राहियूं पिया आहिनि। अदा, पोइ तूं छा सोचियो आहे? अञा मूं कुझु सोचियो ई न आहे। अदा, वरी बि तूं कुझु न कुझु सोचियो हूंदो न? चयमि न, मूं अञा कुझु बि न आहे सोचियो, मूंखे अञा ओताक ते वञिणो आहे। असां हिते ई आहियूं, तूं ओताक त जल्दी मोट। हा, मां अचां थो, रुगो हितां वञण ॾियो। राणी, इहो निभागो असां सां गॾिजी पवंदो, रुगो तूं सोच असां ग़लति त नथियूं करियूं। हू शहर वञण जो सोचे वरितो आहे, बसि हितां को वठी हले। हाणे वापसि हलण जी तयारी कयूं। ही शहर असांखे रास कोन ईंदो। हा पुट, तूं सही थो चईं, ही शहर असां ग़रीबनि खे गिड़काए वेंदो। असां बि वापसि हलंदासीं। भाउ रांझन, बुख सुख ते पंहिंजा पट भला न बा। पोइ तव्हां तयारु थियो त असां काके वसाए वारी जॻह ते था हलूं। उते असांजा सभु हमरा रहियल आहिनि। वधीक असां उते हली सलाह कयूं था, सभिनी खे साण करे उतां निकिरूं था। जेको असांजो नसीबु हूंदो उहो असांखे उते ई मिली पवंदो। मालिक साईं पंहिंजे बंदनि खे ॾुखनि में कोन छॾींदो। चङो आफ़िस, हाणे असां वञूं था पंहिंजे।
महीनो बि पूरो थी रही मूं साहब खां बि मोकल वरिती आहे, मंडम खां बि मोकल वरिती आहे। उन्हनि मूंखे दिलि सां इजाज़त ऑफिसर मां वेंदे वेंदे दिलि में इहो सोचियो त हिकु चकर ऑफिसर सां मिलियो वञे। ऑफिसर जेकॾहिं मुंहिंजे करे तुंहिंजे दिलि में जेके रंजिशूं आहिनि बख़्शे छॾिजांइ ऑफिसर। ऑफिसर तुंहिंजी दिलि में भली छा बि हुजे, पर तोखे इहो यादि हुजणु खपे त मां मंडम जी वॾी इज़त कंदो आहियां, हू बि मुंहिंजी इज़त कंदी आहे। ऐं साहब त मूंखे बचनि जी पालियो आहे, बचनि जी भाईंदो आहे। उन घर में मुंहिंजी का बि लालच न आहे ऑफिसर। तुंहिंजी दिलि में बि जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां को गुमान वेठल आहे त मां हुनजे लाइ बि तोखां माफ़ी थो घुरां। दुआ करे छॾ, बसि घणो कमायोसि, हाणे असां ॿीहर शहर में कोन ईंदासीं ऑफिसर। दुआ करे छॾ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि चवंदोमांइ ऑफिसर, जेकॾहिं तूं पंहिंजी दिलि साफ़ कंदे न तोखे दुनिया साफ़ नज़र ईंदो। तूं ऐं मंडन ख़ुशि रहिजो। मोहर ॾेई ते माफ़ी त मां तो कान रखो, छो मां तुंहिंजी ऐं तुंहिंजे ॻोठ वारनि जी ऐं पंहिंजे भाउ मुजेरी थी दिलि दुखाई आहे। मुजेरी मूंखे पंहिंजो भाउ सम्झो, पंहिंजो अज़ीज़ सम्झो, पंहिंजे जीअ में जाइ ॾिनई, पंहिंजे बच्चनि में विहारई। ही तव्हां मूं ग़रीब जी एतिरी इज़त कई जो मूंखां अॼु विसरे कोन थी। बदिले में मां तव्हांखे छा ॾिनो? बेइज़ती, रुसवाई, दर्द, ॾुख, दुआई त मां तव्हांजो आहियां। राणी मोर तू अची वञ। हा राणी, मां अची वियुमि सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। किथे मां ख्वाब त नथी ॾिसां? ऐं मां हमेशह जे लाइ हिते रहंदुसि। मोर तू हाणे त मूंखे हिन बरबट में रुलाए न वेंदे न? जेकॾहिं तू हलियो वए त कसम सां मां मरी वेंदसि। न राणी, तू त ज़िंदगी आहे, तोसां रूह आहे, दिलि आहे तोसां, ऐं मूंखे तूं वणंदी पाई न। हल कूड़ा, जेकॾहिं वणंदी हुजां त तूं मैडम सां शादी करीं। तोखां वधीक भला का हिन बरपट में मंडम आहे? तूं ई ताईं मुंहिंजी मंडम, सिर्फ़ु तूं। आई ॾिसंदे ॾिसंदे मोहबतनि जे माॻ जे विछड़ी वेलनि जो मेलाप थियो। ईअं नाज़ा पंहिंजे माइटनि वटि पहुती ऐं राणी पंहिंजी मोहबत मंज़िल खे आख़िर में माणियो। असां SP साहब जे चवण ते छोकिरीअ खे आज़ादु कराए ऐं मालिकनि वटि पहुचाई आहे। ऐं उन ते SP साहब असांखे ढेर सारियूं मुबारकूं ॾिनियूं आहिनि, छो त असांजे हिन अमले बहितर कमु कयो आहे। हा सर, तव्हां सही था चओ। ऐं हा, हिननि ॾोहारियुनि खे मां सख़्त मां सख़्त सज़ा ॾियारींदुसि जन हुन न्याणीअ खे अगवा कयो। ए मुंहिंजा मालिक, असां ग़रीब मिसकीन मारवड़नि ते पंहिंजे करम जी बाझ कर। को वॾो फुड़ो वसा मुंहिंजा मालिक त असांजो ही बंजर ज़मीनूं आबाद थियनि।
मुंहिंजा मालिक हिन ॾुकार में जेके माण्हू हितां पंहिंजा कखड़ा छॾे विया आहिनि वरी जीअं हूअ वापसि अची पंहिंजा माग वसाइनि। रब्बुल आलमीन पंहिंजो रहम कर, को वस कर मही वसा, त असांजा सुकल कख सावा थियनि। आमीन सुम आमीन। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।